इद्दत दौरान निकाह केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के मिलियल सज़ा कलअदम करार ॾिनी वई आहे। एडिशनल सेशन जज अफ़ज़ल वजूका महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के इद्दत दौरान निकाह केस में बरी करे छॾियो आहे। इद्दत दौरान निकाह केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के मिलियल सज़ा कलअदम करार ॾिनी वई आहे। एडिशनल सेशन जज अफ़ज़ल वजूका महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के इद्दत दौरान निकाह केस में मिलियल सज़ा के ख़त्म करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। एडिशनल सेशन जज अफ़ज़ल वजूका इन हवाले सां फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो, जेको 3 वॻे ॿुधाइण जे लाइ चयो वियो ऐं इहो फ़ैसिलो हिन ॿुधायो वियो आहे। इद्दत दौरान निकाह केस में पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के मिलियल सज़ा कलअदम करार ॾिनी वई आहे। एडिशनल सेशन जज अफ़ज़ल वजूका महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। अदालत पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के इद्दत दौरान निकाह केस मां आजो करे छॾियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। इद्दत दौरान निकाह केस जो महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। पीटीआई बानी ऐं बुशरा बीबी के इन केस में मिलियल सज़ा कलअदम करार ॾिनी वई आहे। एडिशनल सेशन जज अफ़ज़ल वजूका महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे।